ईरान जो घरू वज़ीर सिकंदर मोमिनी घरू वज़ारत पहुतो हमनसब मोहसिन नकवी तरफ़ां संदस आजियां कई वई। फेडरल कॉन्स्पिलेटरी जे दस्ते ईरानी घरू वज़ीर के सलामी पेश कई। गैर कानूनी एमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग की रोकथाम लाइ सहकार के हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॿिन्ही अखबारनि अफ़गान सरहद ज़रिए मंशियात ऐं दहशतगर्दी रोकण लाइ गॾियल मौक़िफ़ इख़्तियार करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु हो त पाकिस्तान ईरान सां समूरनि शोबनि में सहकार वधाइण लाइ तयारु आहे। मोहसिन नकवी जो चवणु आहे त उमीद आहे त हाणे बि सुठी ख़बर जल्द अॻियां ईंदी ऐं अमन क़ाइमु थींदो। अवां खे ख़बर ॾीं पिया ईरान जो घरू वज़ीर सिकंदर मोमिनी घरू वज़ारत पहुतो हमनसब मोहसिन नकवी तरफ़ां संदस आजियां कई वई। फेडरल कॉन्स्पिलेटरी जे दस्ते ईरानी घरू वज़ीर के सलामी पेश कई। गैर कानूनी एमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग की रोकथाम लाइ सहकार के हथी ॾियण ते इतफ़ाक़ कयो वियो। ॿिन्ही अखबारनि अफ़गान सरहद ज़रिए मंशियात ऐं दहशतगर्दी रोकण लाइ गॾियल मौक़िफ़ इख़्तियार करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। घरू वज़ीर मोहसिन नकवी जो चवणु हो त पाकिस्तान ईरान सां समूरनि शोबनि में सहकार वधाइण लाइ तयारु आहे। मोहसिन नकवी जो चवणु हो त उमीद आहे त हाणे बि सुठी ख़बर जल्द अॻियां ईंदी ऐं अमन क़ाइमु थींदो। ईरान जो घरू वज़ीर सिकंदर मोमिनी घरू वज़ारत पहुतो आहे। हमनसब मोहसिन नकवी तरफ़ां संदस आजियां कई वई।